अस्सलाम वालेकुम स्टूडेंट्स। अच्छा स्टूडेंट्स, आज असांजो जेको आहे क्लास 6 जो जेको ग्रेड 6 जो जेको मैथमेटिक्स आहे एक्सरसाइज नंबर 7.1 आहे। इन जो नंबर 1 जेको हिसाब आहे उन जो डिस्क्रिप्शन तव्हांजे साम्हूं ॾिनल आहे। डिस्क्रिप्शन में लिखियल आहे आई हैव ऑब्टेन्ड 60 मार्क्स आउट ऑफ 70 मार्क्स, व्हाट इज द परसेंटेज ऑफ माय मार्क्स। हाणे असांखे जेको आहे ऑब्टेन्ड मार्क्स मिलियल आहिनि ऐं टोटल मार्क्स में मिलियल आहिनि ऐं असांखे छा मालूम करणो आहे, परसेंटेज। इट्स वेरी इजी। परसेंटेज मालूम करण जे लाइ असां छा कंदा आहियूं, ऑब्टेन्ड मार्क्स डिवाइडेड ऑब्टेन्ड मार्क्स बाय टोटल मार्क्स। ठीक आहे। हाणे असां वटि जेको आहे ऑब्टेन्ड मार्क्स जेके आहिनि उहो छा आहिनि 60 आहे ऐं उन खां पोइ इनखे परसेंटेज जो जेको आहे मालूम कयो। ठीक आहे। हाणे परसेंटेज मालूम करण जे लाइ परसेंटेज जी निशानी रखंदासीं। ॾिसो हाणे जेको आहे ऑब्टेन्ड मार्क्स असांजो घणियूं आहिनि 60, घणे मार्क्स मां खयो आहिनि असां 75 ऐं परसेंटेज इज इक्वल टू 100। हाणे असां छा कंदासीं, इनखे सॉल्व कंदासीं। कीअं सॉल्व कंदासीं, 75 एंड 100, 75 एंड 100 खे अहिड़ो वैल्यू ॾिसो जेको ॿिन्हिनि खे डिवाइड करे, 5 बि डिवाइड करे थो ऐं उन खां पोइ जेको आहे 25 बि डिवाइड करे थो। असां 25 सां डिवाइड कयूं, 75 खे 25 जेको आहे 3 टाइम्स डिवाइड करे थो ऐं 100 खे जेको आहे 4 टाइम डिवाइड करे थो। ठीक आहे दोस्तों। ऐं जेकॾहिं अॻिते असां इनखे 4 ऐं 60 खे मल्टीप्लाई करूं ऐं 3 सां डिवाइड करूं, ईअं बि करे सघूं था, लेकिन अञा 60 ऐं 3 पाण में डिवाइड थी सघनि था, पोइ हिते बि असां डिवाइड कंदासीं। 3 खे जेको आहे 3 1 दफ़ा डिवाइड करे थो ऐं 6 खे 2 दफ़ा ऐं 0 खे डिवाइड नथो करे, इनखे ॾींदासीं 0। ठीक आहे। हाणे असां वटि बचिया 20 मल्टीप्लाई बाय 4 इज इक्वल 80। असां वटि आंसर छा आयो 80। छा मालूम करणो हो असांखे, परसेंटेज। असां परसेंटेज जी निशानी ॾींदासीं ऐं असांजो आंसर अची वियो 80।